अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंध इशूज़ न्यूज़ टीवी। सिंध इशूज़ न्यूज़ टीवी बुलेटिन में अवां खे भली कार ख़बर शामिल कंदासीं। तालका भेरिया खां अलीज़मा कलोड़े जी एहसास किफ़ालत जे डिवाइस होल्डरनि ऐं पुलिस एहलकार एजाज़ लांघा जी दादागिरी। एजाज़ लांघा डिवाइस होल्डरनि खे चई छॾियो त SSP अब्दुल क़यूम पितापी साहिब खे ख़बर कान पवंदी, तव्हां पैसा कटौती कयो, कुझु तव्हां खाओ, कुझु मूंखे ॾियो। भेरिया सिटी डिवाइस होल्डरनि सिफारिशी माण्हुनि जा कार्ड पंहिंजे पाण वटि रखी छॾिया, जंहिंसां हिननि जा 2000 ते डील थियल आहे। ग़रीब औरतुनि परेशान। भेरिया सिटी पुलिस एहलकार एजाज़ लांघा SSP नौशर पेरोज़ जे हुकुमनि खे टोड़े छॾियो। पाण डिवाइस होल्डरनि खे चवणु लॻो त तव्हां पैसा कटौती कयो, SSP अब्दुल क़यूम पितापी साहिब खे ख़बर न पवंदी, ऐं अगरि ख़बर पई त SSP साहिब कुझु न कंदो। भेरिया सिटी एहसास किफ़ालत में बि डील थियल माण्हुनि जा कार्ड कढिया विया। बाक़ी ग़रीब औरतूं दरपदरीअ वारी ज़िंदगी गुज़ारण लॻियूं। उन्हनि SSP नौशर पेरोज़ खे अपील कई आहे त अहिड़े पुलिस एहलकार मथां ऐं उन सां मिलियल डिवाइस होल्डरनि मथां कार्रवाई करे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंध इशूज़ न्यूज़ टीवी।